ॾह दफ़ा वियो आहियां, 10 दफ़ा में असांखे दवा सही कोन मिली जी। ऐं ॿिए चऊं सुई सही कोन मिली। तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे साईं? अच्छा। खबर शामिल कई पिया खैरपुर में रिपोर्ट अली गुल शहर जी। यूसी बगरो ॻोठ अरबाब अली शहर जो रहवासी गुलबेग शहर गुज़िरियल 2 सालन खां वठी बीमारी जी हालत में मुब्तला आहे। उन वधीक ॿुधायो त मां हारी ऐं मज़दूर आहियां, हारपो करे पंहिंजे बचन जो गुज़र सफ़र कंदो आहियां। हिन वक्त 2 सालन खां वठी टीबी ऐं साके जी हालत जे करे कमकार खां लाचार आहियां। बस वारन खां मदद जी अपील कयूं था। जी चाचा गुलबेग। वाह 10 दफ़ा वियो आहियां, 10 दफ़ा में असांखे दवा सही कोन मिली जी। ऐं ॿिए चऊं सुई सही कोन मिली और हम मोटी पिया चऊं छा कयूं ग़रीब माण्हू। तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे साईं? असांखे साके जी तकलीफ़ ॾाढी। अच्छा। हा टेस्टियूं वग़ैरह करायूं तव्हां? हा हा उहे आहिनि। अच्छा। हर शइ आहे। डॉक्टर इनकार पिया कनि तव्हांखे दाख़िल करण खां? बसि मिले सुई हणी वरी जान छॾाए भॼी वञनि। सो नाज़रीन, जंहिंखे बि सड़ी सघे आला वस वारनि खे असांजी गुज़ारिश ऐं अपील आहे त वधि खां वधि हिन वीडियो खे बि शेयर कंदा जीअं त चाचे गुलबेग शहर जी मदद थी सघे। जीअं त वॾी महिरबानी दोस्तनि जी।